दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। अॻूणो टीओ जोही शहाबुद्दीन शाहानी जी करप्शन पंहिंजे ई तालीम खाते पोल पधरा करे छॾिया। हर महीने हर हिकु जोही जे प्राइमरी उस्तादनि खां 10 खां 15 ड्यूटियूं न कराइण जी मंथली ओगाणण जा पोल पधरा करे छॾिया। तालीम खाते जा ज़रिया जोही जे सवे प्राइमरी उस्तादनि जूं गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं बंदि। ट्रेज़री ऑफिस जा क्लार्क ॿुधाइण खां लवाईंदा रहिया, रिश्वत ॾियो न त ॿुधाईंदासीं त तव्हां जूं पघारूं कंहिं बंदि करायूं आहिनि। तालीम खातो ऐं ट्रेज़री खातो जा ज़रिया असांखे अॻूणे टीओ जोही शहाबुद्दीन शाहानी जो चवणु हो त तव्हां परे परे खां था अचो, मूंखे हर महीने 10 खां 15 ॾियो, तव्हां ड्यूटियूं न कयो, बायोमेट्रिक वारनि सां मां मुंहुं कंदसि। जॾहिं ऑफिसर असां खां रिश्वत बि वठनि था, पोइ असां सवे उस्तादनि जूं पघारूं छो बंदि कयूं वयूं? ट्रेज़री ऑफिस जे क्लार्क गुलाम रसूल हालीपोट वेझी चवणु हो त तव्हां जूं पघारूं अॻूणे टीओ जोही तव्हां जूं पघारूं बंदि कराइण लाइ बदिली थियण बाद उस्तादनि जूं पघारूं बंदि लाइ F2 भरे ॾिनो आहे। F02 भरण सां गॾु रेट 5000 या 10,000 मुक़ररु करे छॾियो आहे। हिकु त पघारूं बंदि, ॿियो वरी ट्रेज़री क्लार्क पंहिंजा रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। सभु पघारूं न मिलियूं, टीओ जोही ख़िलाफ़ कोर्ट में पिटीशन दाख़िल कराईंदासीं। जोही जा सवे प्राइमरी उस्तादनि जूं दाहूं। टीओ प्राइमरी लियाकत नाइज फी AF02 ते 10 खां 15,000 दस्तख़त करण जो रेट मुक़ररु कयो आहे। हेड़ पैसा सिंध जे डायरेक्टरनि ताईं वेंदा आहिनि। ऑफिस सुप्रीडेंट जोही मुनीर जमाली वीडियो में ॾिसी सघो था। टीओ ऑफिस जोही खे ताला लॻल नज़र अची रहियो आहे।